सिंध पुलिस में नौकरियों जो ऐलान। सिंध सूबे जो डोमिसाइल रखंदड़ नौजवान अप्लाई करे सघन था। तालीमी काबिलियत, उम्र की हद ऐं हर रीजन में खाली जायन के तादाद समेत मुकम्मल तफ़सील अॼु की वीडियो में। पुलिस डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध में भर्ती लाए सिंध सूबे जो डोमिसाइल रखंदड़ नौजवानन खां दरख्वास्तूं घुराजन थियूं। सिंध सूबे के सभी रीजन्स में हेड कांस्टेबल वायरलेस ऑपरेटर BPS 7, पुलिस कांस्टेबल लेडी पुलिस कांस्टेबल BPS 5, ड्राइवर कांस्टेबल BPS 5, CPO यूनिट्स ऐं ग्रेड 1 खां 4 स्टाफ समेत हज़ारें खाली जायन ते भर्तियन जो ऐलान। सिंध पुलिस के फौती मुलाजमन ऐं मुस्तकिल माज़ूर बणियल मुलाजमन के हकीकी वारसन लाइ रखियल कोटा ते भर्तियों थी रहियूं आहिनि। तइलीम मिडल ऐं मैट्रिक पास, उम्र की हद 18 खां 28 साल ऐं नॉन यूनिफॉर्म पोस्टन लाइ 18 खां 43 साल। फिजिकल टेस्ट में हाइट 5 फीट 5 इंच, छाती घट में घट 33 इंच ऐं 1.5 इंच इजाफी। रनिंग में मर्दन लाइ 7 मिनटन में 1600 मीटर ऐं औरतन लाइ 14 मिनटन में 800 मीटरन की वाक शामिल। हेड कांस्टेबल BPS 7 की कराची रेंज लाइ हिकड़ी पोस्ट, पुलिस कांस्टेबल ऐं लेडी पुलिस कांस्टेबल जूं कराची रीजन में 1343 खाली जायूं, हैदराबाद रीजन में 283 जायूं, मीरपुर खास रेंज में 123, शहीद बेनज़ीराबाद रेंज में 160 जायूं, सखर रेंज में 107 जायूं, लाड़काने रेंज में 444 जायूं। ड्राइवर पुलिस कांस्टेबल जूं कराची रेंज में 121 जायूं, हैदराबाद रेंज में 79 जायूं, मीरपुर खास रेंज में 19 जायूं, शहीद बेनज़ीराबाद रेंज में 67 जायूं, सखर रेंज में 40 जायूं ऐं लाड़काना रेंज में 58 जायूं। ग्रेड 1 खां 4 जे पोस्टन लाइ कराची रेंज में 87 खाली जायूं, हैदराबाद रेंज में 62 खाली जायूं, मीरपुर खास रेंज में 20 खाली जायूं, शहीद बेनज़ीराबाद रेंज में भी 20 खाली जायूं, सखर रेंज में 20 खाली जायूं, लाड़काना रेंज में 13 खाली जायूं, जॾहिं त CPO यानी सेंट्रल पुलिस ऑफिस में भी समय खाली जायूं। दरख्वास्त फार्म सिंध पुलिस की इन वेबसाइट तां डाउनलोड करियो www.sindhpolice.gov.pk। दरख्वास्त फार्म सां गॾु ॿियनि कागज़नि में दरख्वास्त गुज़ार जे तालीमी सर्टिफिकेट्स जूं कापियूं, डोमिसाइल PRC, CNIC, शहीद जो डेथ सर्टिफिकेट ऐं डिक्लेरेशन, हेयरशिप सर्टिफिकेट, शरीक हयात बेवा जो एफिडेविट, प्रोफेशनल यानी तजर्बे जा सर्टिफिकेट जिते लागू हुजन उते, मेडिकल सर्टिफिकेट, माज़ूरी जो मेडिकल ऑर्डर ऐं 4 अदद पासपोर्ट साइज़ तस्वीरूं शामिल। इन्हनि समूरनि डॉक्यूमेंट्स की अटेस्टेड कॉपीज़ की फाइल तव्हां हिन एड्रेस ते पोस्ट ज़रिए मोकिलियो। ऑफिस ऑफ AIGP, एस्टेब्लिशमेंट सेक्रेटरी स्पेशल प्रोवेंशन रिक्रूटमेंट कमेटी, सेंट्रल पुलिस ऑफिस II चंद्रीगढ़ रोड, कराची। दरख्वास्त जमा कराइण की आखिरी तारीख़ 15 फरवरी 2022 है। सभी दरख्वास्तन ते फौती कोटा ऐं मुस्तकिल माज़ूर बणियल मुलाजमन के हक़ी वारसन के कोटा लाइ रिक्रूटमेंट रूल्स 2021 तहत अमल कयो वियो। वधिक तालीमी खबरन, जॉब अलर्ट्स ऐं मालूमाती वीडियोज़ लाइ असांजे चैनल E4 एजुकेशन के सब्सक्राइब करे गॾोगॾु बेल आइकन ते क्लिक करियो।